अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मुहबत ऐं हयाती रमज़ूं। मुसनिफ़ महमूद मुग़िल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपाईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। अमीक मां कुझु मोती ज़िंदगी। ईद मीलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुनासिबत सां ईद मीलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुबारक हुजेव। 1428 हिजरीअ जे हिन अॼोके अहम ॾियारे ते ख्वाबनगर खे उहा सादत हासिल थिए थी त हू हयातीअ जे मुख़्तलिफ़ रंगनि जी निस्बत सां कुझु हुकुमनि खे अव्हां ताईं पेश करे। जेकॾहिं का हिकिड़ी ॻाल्हि बि सम्झ में अची वई त हिन फ़क़ीर जा भाग भलारा थी वेंदा, अॻियां आसूदगी थी वेंदी। आमीन। हज़रत अबू ज़र रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त तुंहिंजो मुरकण पंहिंजे मुसलमान भाउ लाइ सदको आहे। तुंहिंजो कंहिंखे नेकीअ जो ॾसु ॾियणु ऐं बुराईअ खां रोकणु सदको आहे। कंहिं भुलियल शख़्स खे दगु ॾेखारणु सदको आहे। पथर ऐं कंडे वग़ैरह जो रस्ते तां परे करणु सदको आहे। पंहिंजी दिलीअ मां ॿिए जे दिलीअ में पाणी विझणु सदको आहे। हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको शख़्स पंहिंजे भाउ जे कम ख़ातिर हली वञे थो त संदसि उहो अमल 10 सालनि जे एतिकाफ़ खां अफ़ज़ल आहे। जेको शख़्स हिकिड़ो ॾींहुं अलाह जी रज़ा ख़ातिर वेहे थो, अलाह ताला उन जे ऐं जहन्नम जे विच में 3 खंदकुनि जेतिरो फ़ासिलो कंदो आहे। हीअ खंदक आसमान ऐं ज़मीन जे विच वारे फ़ासिले खां बि वधीक वेकिरी आहे। हज़रत इमरान हुसैन रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त फरमायो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त जंहिं शख़्स जो कंहिं ते को हक़ कर्ज़ वग़ैरह हुजे ऐं हू उनखे अदायगीअ लाइ ढर ॾिए त उनखे हर ॾींहं जे एवज़ सदके जो सवाबु मिलंदो। हज़रत जाबिर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मोमिन मुहबत कंदो आहे ऐं साणस में मुहबत कई वेंदी आहे। अहिड़े शख़्स में का बि चङाई कान्हे जेको न मुहबत करे थो न को साणस कई वञे थी। माण्हुनि मां सभ खां भलो उहो शख़्स आहे जेको माण्हुनि खे सभ खां वधीक नफ़ो पहुचाए। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जंहिं शख़्स खे अल्लाह ऐं आख़िरत जे ॾींहं ते ईमान आहे उनखे घुरिजे त पाड़ेसिरीअ जी इज़त ऐं एहतराम करे। साहबनि सगोरनि अर्ज़ु कयो, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पाड़ेसिरीअ जो हक़ छा आहे? फरमायाऊं, जेकॾहिं अव्हां खां कंहिं शइ जो सवाल करे त खेसि ॾियो। जेकॾहिं हू तव्हां खां मदद घुरे त संदसि मदद कयो। जेकॾहिं हू पंहिंजी ज़रूरत ख़ातिर कर्ज़ु घुरे त खेसि कर्ज़ु ॾियो। जेकॾहिं दावत ॾिए त क़बूल करियोसि। जेकॾहिं बीमार थी वञे त खांसि पुछणु वञूं। जेकॾहिं वफ़ात करे वञे त उन जे जनाज़े सां वञूं। जेकॾहिं उनखे का मुसीबत पहुचे त खेसि आथत ॾियो। पंहिंजी देगिड़ीअ में गोश्त पचण जी ख़ुशबू सां खेसि न ईज़ायो, मगर उन मां कुझु संदसि घर मोकिलियो। पंहिंजी जाइ हिन जी जाइ खां एॾी मथे न ठाहियो जो उनखे हवा पहुची न सघे, अलबत पाण इजाज़त ॾिए त ठीकु। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे को माण्हू जेको मूंखां ही ॻाल्हियूं सिखे ऐं उन्हनि ते अमल करे या उन्हनि माण्हुनि खे सेखारे जेके उन ते अमल कनि। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त मूं अर्ज़ु कयो त ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आउं तयारु आहियां। पाण सगोरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुंहिंजो हथु पंहिंजे हथ में वठी ही 5 ॻाल्हियूं ॻणी ॿुधायूं। हराम खां बचिजो त सभ खां वॾो इबादत गुज़ार थींदे। रब जल शानहू जे ॾिने ते राज़ी रहो त सभ खां वॾो शाहूकार थी वेंदे। पंहिंजे पाड़ेसीअ सां सुहिणो सुलूक कर त तूं मोमिन बणिजी पवंदे। जेका शइ पंहिंजे लाइ पसंदि करी थो उहा ई ॿियनि लाइ बि पसंदि कर त तूं कामिल मुस्लमान थी वेंदे। घणो खिलंदो न कर, छाकाणि त घणो खिलणु दिलि खे मारींदो आहे। हज़रत अबू असैद मालिक बिन रबिया रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था त असां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर हुआसीं
त बनू सलमा क़बीले जो हिकु शख़्स वटि आयो ऐं अर्ज़ु कयाईं, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा मूं लाइ माउ पीउ जे वञण खां पोइ साणनि नेकी करण जी का सूरत मुमकिन आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हाओ। उन लाइ दुआ घुरणु, अल्लाह ताला खां उन्हनि जे लाइ बख़्शिश जी तलब करणु, उन्हनि जे वए खां पोइ उन्हनि जी वसियत खे पूरो करणु, जन माण्हुनि सां उन्हनि करे माइटी हुई तंहिंसां सुहिणो सलूक करणु ऐं उन्हनि जे दोस्तनि जो एहतराम करणु। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ख़बर अथव त गिला छा खे चइबो आहे? साहबा सगोरनि अर्ज़ु कयो त अल्लाह जल शानहू ऐं संदन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वधीक ॼाणनि था। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पंहिंजे भाउ जी पर पुठ उन बाबति अहिड़ी ॻाल्हि करणु जेका उनखे न वणे। कंहिं शख़्स अर्ज़ु कयो, पंहिंजे भाउ जी अहिड़ी ॻाल्हि कयां जेका मंझसि हुजे? पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जेकॾहिं तूं उन बाबति अहिड़ी ॻाल्हि चवीं जेका मंझसि हुजे त तूं गिला कई, ऐं जेकॾहिं उहा ख़ामी मंझसि न आहे त पोइ तो उन ते बुहतान मढ़ियो। हज़रत अबू साद ऐं हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, गिला करणु ज़ना खां वधीक ख़राबु आहे। साहबनि सगोरनि अर्ज़ु कयो, साईं गिला करणु ज़िना खां वधीक ख़राबु कीअं आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, माण्हू जेकॾहिं ज़ना कंदो आहे पोइ तौबा करे वठंदो आहे त अल्लाह जल शानहू संदसि तौबा क़बूल कंदो आहे, पर गिला कंदड़ खे जेसीं ताईं उहो शख़्स माफ़ नथो करे जंहिंजी गिला कई अथसि, तेसीं ताईं अल्लाह ताला बि उनखे माफ़ नथो करे। हज़रत अबू अबशा अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त हिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फरमाईंदे ॿुधो, फरमायाऊं, आउं कसम खणी 3 ॻाल्हियूं ॿुधायां थो, उन खां पोइ हिकु ॻाल्हि ॿुधाईंदुसि जंहिंखे चङीअ तरह सांढिजो। हिकु हीअ त कंहिं बि बानी जो माल सदके करणु घटि न हूंदो आहे। ॿियो हीअ त जंहिं शख़्स ते ज़ुल्म थिए थो ऐं हू उन ते सब्र करे त अल्लाह ताला जल शानहू उन जी इज़त वधाईंदो। टी हीअ त जेको शख़्स माण्हुनि खां सवाल पिनण जो दरवाज़ो खोले थो, अल्लाह ताला मथसि मिसकीनीअ जो दरवाज़ो खोलींदो आहे। पोइ फरमायो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त हिकिड़ी ॻाल्हि अव्हांखे ॿुधायां थो, उनखे महफ़ूज़ कजो। दुनिया में 4 क़िस्मनि जा माण्हू हूंदा आहिनि। हिकिड़ो उहो शख़्स जंहिंखे अल्लाह ताला जल शानहू माल ऐं इल्मु अता कयो ऐं हू इल्म जे करे पंहिंजे माल बाबति अल्लाह ताला खां डिॼे थो, यानी उन जे मर्ज़ीअ ख़िलाफ़ु ख़र्च नथो करे, बल्कि उन सां माइटी ॻंढे थो ऐं उहो बि ॼाणे थो त हिन में अल्लाह ताला जो हक़ आहे, तंहिं करे संदसि राह में ख़र्च करे थो। पोइ ही शख़्स क़यामत जे ॾींहुं अफ़ज़ल दर्जनि में हूंदो। ॿियो उहो शख़्स आहे जंहिंखे अल्लाह ताला जल शानहू इल्मु अता कयो पर माल कोन ॾिनई। उहो सची नियत वारो आहे ऐं संदसि तमन्ना उहा हूंदी आहे त जेकॾहिं मूं वटि माल हुजे हा त आउं फलाणे वांगुरु चङनि कमनि में ख़र्च कयां हा। अल्लाह ताला उन जी नियत करे उनखे साॻियो ई सवाबु ॾींदो जेको पहिरें जो आहे। उहो शख़्स आहे जंहिंखे अल्लाह ताला जल शानहू माल ॾिनूं पर इल्मु कोन ॾिनई। हू पंहिंजे माल ऐं इल्मु न हुअण जे करे गड़बड़ करे थो, बेजा ख़र्च करे थो। उन माल में न अल्लाह ताला जो ख़ौफ़ अथसि, न को माइटी ॻंढे थो, न ई खेसि ख़बर आहे त हिन माल में अल्लाह ताला जो बि हक़ आहे। हीउ शख़्स क़यामत जे ॾींहुं बदतरीन दर्जनि में हूंदो। चोथों उहो शख़्स आहे जंहिंखे अल्लाह ताला जल शानहू न माल ॾिनो हुजे न को इल्मु। संदसि तमन्ना आहे त जेकॾहिं मूं वटि माल हुजे हा त मां बि फलाणे यानी 3 नंबर माण्हूअ वांगुरु अजायो ख़र्च कयां हा त उनखे संदसि नियत जो गुनाह थींदो ऐं उन जा ऐं 3 नंबर जा गुनाह बराबरि थी पवंदा। मतिलबु त चङी या बुरी नियत करण सां अहिड़ो ई सवाब ऐं गुनाह मिलंदो आहे जेको उन्हनि अमलनि ते थींदो आहे। मदीने मुनवरा जो हिकु शख़्स रिवायत करे थो त
हज़रत मुआविया हज़रत आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा ॾांहुं ख़त लिखियो त मूं ॾे का नंढड़ी नसीहत लिखी मोकिलियो। हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा अलैकुम खां पोइ खेसि लिखियो त मां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां फरमाईंदे ॿुधो त जेको शख़्स अल्लाह जी रज़ामंदीअ जे तलब में माण्हुनि जी नाराज़गीअ खां बेफ़िक्र थी लॻो रहियो त अल्लाह ताला माण्हुनि जी नाराज़गीअ जे नुक़सान खां संदसि हिफ़ाज़त कंदो। ऐं जेको शख़्स अल्लाह ताला जी नाराज़गीअ खां बेफ़िक्र थी माण्हुनि जी ख़ुशामद में लॻो रहियो त अल्लाह ताला उनखे माण्हुनि जे हवाले करे छॾींदो। वसलाम। मौजूद ख़वातीन हज़रात, इल्म इरफ़ान जे अमीक मौजूद ख़वातीन हज़रात, इल्म इरफ़ान जे अमीक मां ही 12 मोती हिननि सिफ़रनि ते झरकनि पिया। असीं जेके इल्म अक़ल जा भंडार खणी घुमंदा था वठूं, हिननि ॻाल्हियुनि में ई केतिरा अॻ भरा आहियूं। अॼोकी हिन अज़ीम ॾींहं ते सोचणु बिना ज़रूरी आहे। अवां सभिनी खे ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुबारक हुजे। दुआउनि लाइ हथ खणूं त हिन ग़रीब खे न विसारिजो। फिल वक़्तु ख़्वाब नगर में गॾिजी अर्ज़ु कयूं था। मुंहिंजा मिठा रब साईं, तुंहिंजे नालनि में कहिड़ो नालो आहे जेको मिठो न आहे? कहिड़ी सिफ़त आहे जेका कमाल न आहे? बुलंद शाह ऐं अज़मतुनि वारा धणी, असां कोताह कामत वजूद शर्मसारीअ जो दामन झले तुंहिंजे हुज़ूर में मुआफ़ीअ जा तलबगार आहियूं। तुंहिंजे हुकुमनि जी नाफ़रमानी असांखे किथे जो बि नाहे रखियो, न दीन जो न दुनिया जो। मुंहिंजा करीम रब जल शानहू असांखे पंहिंजी ॾसियल राह ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। उनखे सब्र ऐं शुक्र जी नेमतुनि सां मालामाल कर। असां ते करम कर ए धणी, जो तोखां सवाइ केरु आहे जेको करम करे सघे। ऐं सची ॻाल्हि त उहा आहे अल्लाह साईं त असां ते जेके महिरबानियूं तुंहिंजी ज़ात बाला सफ़ात कयूं आहिनि, उन्हनि मां हिकिड़ी अहम तरीन महिरबानी उन पाक हस्तीअ जो हिन जहान में अचणु हुयो, जंहिंखे सभु पंहिंजो अमीन ऐं सादिक सम्झनि था, जंहिंजे अमली हयातीअ कलाम पाक जी अमली सूरत हुई ऐं हिननि जहान फ़ानीअ जे आख़िरी लम्हे ताईं हिकु मुकमिल ज़ाब्ता हयात जी सम्झाणी ॾिनी। उन महिरबानीअ जा बि असीं कहिड़ा थोरा था अदा करे सघूं। हुकुमनि जी पैरवी कयूं त को रस्तो खुले न। असां ते बाज कर, करम कर, सम्झ अता कर मुंहिंजा मिठा मालिक, ऐं उन सम्झ खे सम्झण जी हैसियत अता कर। असां खां माण्हुनि जी नाराज़गीअ जो फ़िकिर खसे छॾ मालिक, ऐं पंहिंजी राज़ पे जो रंग अता कर। आमीन या रब्बुल आलमीन। छपियल आचर 25 मार्च 2007 ईस्वी।